जैकाबाद के खानगी मेडिकल सेंटर में 10 ॾींहं अॻु कूअनि के हमले में नए ॼावल ॿार के मारिजी वञण वारे वाक़े जो जिरगाई वॾेरनि अजब इंसाफ़ कियो आहे। मारिजी वियल ॿारड़े जे वालिदेन के खानगी मेडिकल सेंटर पारां 50,000 रुपयनि की रक़म ॾियारे खेनि अहिड़ो त हीसायो वियो आहे जो हू हाणे मीडिया सां ॻाल्हि ॿोल करण लाइ भी तैयार न आहिनि। ॾह ॾींहं अॻु शहर के खानगी मेडिकल सेंटर में ॻोठ बाग़ अली संजराणी जो पोरियत फेरोज़ केहर पंहिंजी घरवारी वहीदा की डिलीवरी कराइण आयो हो। डिलीवरी बैद ॿार के ऑक्सीजन वारे इनक्यूबेटर में रखियो वियो, जिते रात के वक्त कूअनि घिड़ी ॿार जो कन ऐं मथे जो एक हिस्सो खाई छॾियो। पोरियत के दाहुन बावजूद मेडिकल सेंटर इंतजामिया को भी कदम न खयो त पोरियत ज़ख्मी ॿार के खणी बी अस्पताल ॾांहुं रवानो थियो, पर ॿार रस्ते में ही दम ॾिनो। ॿार जे फौत थियण बावजूद खानगी मेडिकल सेंटर की इंतजामिया पोरियत की ज़ाल वहीदा के उन वक्त ताईं यरगमाल बणाए रखियो जेसिताईं पोरियत फेरोज़ पंहिंजो चौपायो माल खपाए हुननि खे 50,000 रुपया न ॾिना। साईं असां नेशनल सेंटर में वियासीं, ड्रग नेशनल सेंटर कोटिया रोड ते जैकाबाद में उते वियासीं। साईं इहो ऑपरेशन के हिसाब से नसीब मोकिलियो डॉक्टराणी। वियासीं त तक़रीबन 1-2 बजे असांजी ऑपरेशन थी। ॿारड़ो ॼायो, पुटु हुयो, उहो जीअरो हुयो, बिल्कुलु सही हुयो। त उन्हनि चयो त काय में रखायोसि। असां हेॾे होॾे वियासीं, भॼ डुक कईसीं, चयूं ॿार खणी वञो, असांजो कमु न आहे। सम्झो साईं, चयो ॿार खणी वञो, असां ॼाए खां पोइ कमु असांजो न आहे। असां चयोसीं कीअं न आहे, तव्हां पैसा वरिता आहिनि, तव्हांजो कमु आहे। पोइ चयूं त ईअं कयो, तव्हां हिते रखो, असां गैस चाढ़ियूंसि था, अलाह ख़ैरु कंदो, सही थींदो ॿार। पोइ इन्हनि का इहो गैस में रखियो कमरे में अंदरि। त इहो असां बि सॼे ॾींहं जा थकायल हुआसीं। असां वञी करे ॿाहिरि झटि मां आरामु कयुमि त सुबुह जो 6 बजे मां वियुमि अंदरि, त जनरेटर हिननि जो बंदि थियलु हुयो, कमरे में ऊंदहि हुई। वियुमि जो लाइट हणी ॾिठमि त नंढे जो सॼो कनु खाधलु हुयो ऐं मथे जो टुकुर पटियलु हुयोसि, कंबल सॼो माना रत थी वियो। पोइ मां हिननि खे दाह कूक कई, माना हिननि तवजो न ॾिनो मूं ॾे। पोइ इहो मां चयो त हाणे लाश खणी वञूं, असां दफ़नाए अचूं। छा कई खाधो कूए खाधो साईं, मां अखियुनि सां कूओ ॾिठमि हुते। हा, पोइ हिननि खे चयोसीं भाउ असां हाणे लाश खणी था वञूं, पोइ तव्हांखे ॾिसी रहंदासीं, असांखे खणी था। चयूं त पैसा, असां चयो पैसा भाई असांजो मरीज़ पियो आहे, असां जेसिताईं वञूं ढोर ढगो को खपायूं, ॻण कयूं, असां अचूं था, पोइ पैसा ॾेई करे तव्हांखे पोइ ॿाहिरि कढंदासीं। अच्छा, घणा पैसा निकिता तव्हां? पैसा साईं तक़रीबन चवां थो त 50-55,000 लॻी वियो आहे दवाउनि समेत। जी हा। भला उते तव्हां ख़र्चियूं वरितऊं छा? ख़र्चियूं वरितऊं साईं, इहो दाईअ वरिता, जमादार घुरे पोइ, झाड़ू वारो घुरे पोइ। मां चयो त असांजी कहिड़ी ख़ुशी थी आहे जो तव्हांखे ख़र्ची ॾियूं, पोइ बि असांखे एतिरो तंग कयूं त असां ॼई जान छॾाईसीं। ॿार खे जेको कूए खाधो, सॼो कनु खाई, सॼी ॿार जी रत निकिरी वई, कंबल मन सॼो ॻाढ़ो थी वियो रत में। त पोइ बि ॿार जीअरो हुयो। मां जो उतां कढियो, मां चयो हाणे ॿिए के डॉक्टर ॾे वञा, रस्ते में ई हुयमि त ॿार फोत। कूअनि के हमले में मासूम ॿार जे मारिजी वञण वारे वाक़े जो न जैकाबाद की ज़िलई इंतज़ामिया को नोटिस वरितो ऐं न वरी सिहत वारी वज़ीर अज़रा पेचू जे कन ते का जूअं चुरी। टाइम न्यूज़ पारां जॾहिं चूंडियल MNA एजाज़ जखराणी सां फ़ोन ते राब्तो कयो वियो त हुन इहो चई मौक़ुफ़ ॾियण खां इनकार कयो त मां वांदो न आहियां। टाइम न्यूज़ पारां वाक़े जी लाॻीतो कवरेज बैदि DHO जैकाबाद खानगी मेडिकल सेंटर में अलमनाक वाक़े जो नोटिस वठंदे 3 रुकनी कमेटी जोड़ी हुई। कमेटी के सरबराह फोती ॿार जा वारिस न मिलण जो जवाब ॼाणाईंदे खानगी मेडिकल सेंटर के हक़ में रिपोर्ट ठाहे मामले के दफ़न करे छॾियो। रहियल कसर उन वक्त पूरी कई वई जॾहिं UC चेयरमैन मोहम्मद अमीन केहर जी सरपंची में जिरगो को ठाहे मासूम ॿार जे वारसनि खे 50,000 रुपयनि जी रुगो उहा रक़म वापसि ॾियारी वई
जेका हुन ख़ानगी मेडिकल सेंटर खे पंहिंजा ढोर खपाए अदा कई हुई। ॻोठ बाग़ अली संजराणी में थियल जिरगे दौरान ख़ानगी मेडिकल सेंटर जे मालिक मुज़म्मल पठाण यूसी चेयरमैन अमीन केहर सां गॾु मेड़ वठी वञी पोरियत मुज़म्मल खां माफ़ी वरिती ऐं ॿार जे वारसनि खेसि माफ़ करे छॾियो। हिन हाई प्रोफाइल ट्रेजिडीअ जी पुॼाणी बि अलमनाक अंदाज़ में हिकु राॼूणी निबेरे ज़रिए कई वई।